जी माहौलियाती गिदलान जो अहम सबब बनल प्लास्टिक बैग ते पाबंदी के हवाले से अवाम में शऊर पैदा करण के हवाले से डिप्टी कमिश्नर सखर जी सरबराही में रैली कड़ी हुई है, जैमें सियासी समाजी कारोबारी थोड़े मुख्तलिफ मकतब फ़िकुर से ताल्लुक़ रखंदड़ मानून शिरकत की है। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उन्हनि जो छा चवण आहे। जी हमारी ये जो मुहिम थी हमने प्लान की थी फरवरी या मार्च में, लेकिन कोरोना में तो बहुत अरसे तो बाज़ार वैसे ही बंद रहे हैं, तो अभी हमारे पास वक्त भी है और इंशाल्लाह ताला हम इसको मंतकी अंजाम तक पहुँचाएंगे। मां तमाम पंहिंजे ताजिर बरादरी के ऐं दोस्तनि के हिन सां गॾु गॾु शहरियनि खे अपील थो कयां त हिन वाक़ जो मक़सदु जेको आहे सिर्फ़ु और सिर्फ़ु प्लास्टिक बैग की मुखालफ़त करनी है, हुन सां छुटकारो हासिल करणो आहे ऐं पंहिंजे घरनि के पंहिंजे ॿारनि के हिन खां पाक कयो। असां सस्टेनेबल डेवलपमेंट गोल ते ॻाल्हि कंदा आहियूं त उनमें माहौलियाती आलूदगी सां बचाव भी हिकिड़ो अहम गोल आहे ऐं विदाउट पॉलीथीन बैग के बंद करे असां वो अचीव नथा करे सघूं। अॼु ॾींहं जो मक़सदु इहो हुयो त असां प्लास्टिक जी मुज़रे सेहत जेको बैग्स आहिनि शॉपिंग बैग्स उनके बंद करे ऐं कपिड़े ऐं जेको कागज़ जी थैलियुनि जो इस्तेमाल उनके फ़रोग़ ॾियूं। तो हमने पहले कपड़े के थैले बनवाए थे अपने कुछ इंडस्ट्री से कह के, वो हम लोगों में तकसीम किए हैं हमने, ताकि एक मुस्बत पैगाम जाए। और उसके बाद हम इंशाल्लाह कोशिश करेंगे कि शहर के अंदर मुख्तलिफ विज़िट्स करके और प्लास्टिक के थैले जो हैं वो ज़ब्त करें। हमने ताजिरों से पहले ही एक मीटिंग कर ली थी, हमने उनको वक्त दिया है कि वो जितना भी वक्त चाहें 5 दिन 10 दिन वो अपना ये वक्त लें और इसका जो मुतबादिल है बायोडिग्रेडेबल थैले वो आवाम में इंट्रोड्यूस कराएं। मुहिम आहे इन जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मक़सदु ये आहे कि असां जेके प्लास्टिक बैग्स के ख़त्म कयूं ऐं अवेयरनेस माण्हुनि में ॾियूं कि हे घटि में घटि कपिड़े जा थैला ऐं हे सभु इस्तेमालु करनि ऐं प्लास्टिक बैग जो इस्तेमालु जेके आहे मुकमल तौर ते ख़त्म थियणु घुरिजे। हिन असुल मक़सदु इहो आहे त असां हिन माहौल खे बहितर बणायूं। ज़हरनि जे हवाले सां प्लास्टिक बैग जे हवाले सां अॼु जेका मुहिम हली रही आहे इहा तमामु हिकिड़ी सुठो इनिशिएटिव आहे जेकी हुयो ये अवेयरनेस ॾियणी हुई त जेकी शॉपिंग बैग्स के जेकी आहे पहिरियों कोई जेकी गवर्नमेंट बंद कयो हुयो, लेकिन दुकानदारनि हिन ते ख़ासि तवजो न ॾिनी। हाणे जेकी आहे छो त शॉपर जो इस्तेमालु इंसानी जान लाइ ॾाढो नुक़सानु आहे। इंतज़ामिया कारोबारी तबके माहौलियात खाते तोड़े मुख्तलिफ मकतब फ़िकुर के माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त प्लास्टिक बैग इंसानी सेहत लाइ तमामु घणो हानिकार आहे, उनखे ख़त्म कयो वञे, ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। कैमरामैन सजाद संजरण सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़ सखर।